मेज़िज़ मेहमान काबिल एहतराम उस्ताद साहिबा ऐं प्यारा शागिर्दो अस्सलाम वालेकुम नमस्ते हथ मौजूद। ये तो मुझे ॾाढी ख़ुशी आहे जो मुझे स्टेज ते बीहण लाइ जो मौक़ो ॾिनो वियो। सेवा कर सभिनी जी जित जर वहे थो जार, सेवा कर सभिनी जी जित जर वहे थो जार। सभी वहन सिर में मान त मोती लाल जे मासो मिले मात त पूजारा पूर्तिए। अचो त मेहनत रे तेलीम इल्म उदायूं सुजा जो न्यापो हरंद रसायूं। आओ यहाँ तव्हांजे लिथियल साथी सुजा जी हर तिन जातल सुञातल साथी अण पढ़ल जो ज़ुल्म ऐं ॾाढ दफ़नायूं सुजा जी न्यापो हरंद रसायूं। तो दर्द संदो उन्हनि ते माठ अमन जे हथ सां हथ मिलायूं सुजा जी न्यापो हरंद रसायूं। पैगंबर अस्सलाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया था पेदन ख़बर ताई इल्म हासिल करियो उन में मुराद आहे त इल्म हासिल करण उन में मुराद आहे त इल्म हासिल करियो। इल्म हासिल करण जो वक्त या उम्र मुतल से ना है तेरी उम्र में इल्म हासिल करण ॼाण हासिल करण में हर्ज कोने। दुनिया जे तारे वडे वास्ते बेहतर आहे सब इल्म जी रोशनी करे बेहती आहे। मस्तोरा समरो तानवा तम जदा तू इंसान इल्म जे जरिए हासिल कयो आहिनि इंसान इल्म जे जरिए हासिल कयो आहिनि। मस्तोरा समरो तानवा तम जदा तू इंसान इल्म जे जरिए हासिल कयो आहिनि। हजार साल पहिरीं इंसान जी हालत ऐं एतिरी सदी जा इंसान जान तहज़ीब तंदरमी दी रात जो फर्क आहे। ये सैयद रशमतमान इल्म जे आहे तालीम है तेरो ज़वर आहे जैसा मुल्क ऐं क़ौम ते सितारे सजे थो। तालीम ते अचो त मेहनत करे तालीम ते मजबूत हथियार बणायूं इल्म सां आम करियूं तालीम सां इल्म सां आम करियूं तालीम सां माण्हुनि ते हार करायूं। अचो त मेहनत करे ते अचो तालीम ते ध्यानु ज़रूरु आहे ते अचो त मेहनत करे वञी तालीम खे आम वधायूं ऐं माण्हुनि खे हार पहिरायूं तालीम सां माण्हुनि खे हार पहिरायूं। अचो त इहो साबित करे ठाहियूं त असांजी क़ौम अवाम ऐं असीं तालीम पिराए रहिया आहियूं ऐं तालीम पिराईंदा रहंदासीं। ते हिदायत तौर आहे त इल्म पिरायो पीउ राठी तबर ताईं इन मां मुराद आहे त असीं हिन ॻाल्हि ते ज़रूरु अमल करियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे पढ़ाई जो चऊं। तालीम ताश असांजी उस्ताद तो असांजो करम बादशाह असांजो ताश रांद असांजी। अचो त मेहनत करे पंहिंजे उमेदुनि ते पूरा रहूं अचो त मेहनत करे पंहिंजे उमेदुनि ते पूरा रहूं मेहनत करे पढ़ो मेहनत ते वधो इल्म ते वधो ध्यानु ॾियूं छो जो थर पर दर ते ॾुखनि मां जिते सुजन में आंदा आहे तालीम ही ध्यानु रस्तो आहे। प्यारा दोस्तो ॿार हमेशह पंहिंजे माउ जे पेट में न रसंदो पर ही बिल्कुलु दुनियादारी मां सिखंदो आहे छो जो ही वज़ीर MPA MNA डॉक्टर इंजीनियर साइंसदान उस्ताद हे हितां ई आसमान मां कोन लथा आहिनि हे हितां ई पैदा थिया आहिनि उन्हनि तालीम हासिल कई आहे। असां